नाज़रीन वाखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास, बरसाती ॿोरी जी तबाहियुनि ऐं हुकूमत जे मुतासिरनि जी बहाली बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त 18 खां 25 अगस्त ताईं तबाही मचाईंदड़ बरसातूं पियूं, मुतासिरनि जी मदद ते डोनर एजेंसियुनि जा थोराइता आहियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मुतासिर थियल घरनि जो सर्वे जारी आहे। नाज़रीन वाखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास, बरसाती ॿोरी जी तबाहियुनि ऐं हुकूमत जे मुतासिरनि जी बहाली बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त 18 खां 25 अगस्त ताईं तबाही मचाईंदड़ बरसातूं पियूं, मुतासिरनि जी मदद ते डोनर एजेंसियुनि जा थोराइता आहियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मुतासिर थियल घरनि जो सर्वे जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।